जय झूलेलाल। मां चंदा माखीजा सिंधु संगम माचिस मीडिया में तव्हांजो स्वागत कयां थी। हीअ ख़बर भूसावल जी आहे। ख़बर खां पहिरियों भूसावल नगर जूं कुछ विशेष ॻाल्हियूं। भूसावल खां मात्र 25 किलोमीटर परे जलगांव शहर आहे, जाते बाबा हरदास राम गोदड़ी वारे जी वॾी दरबार आहे। भूसावल खां मात्र 30 किलोमीटर परे संत ज्ञानेश्वर जी नंढी भेण मुक्ताईअ जो मंदिर आहे, जंहिंखे मुक्ताई नगर जे नाले सां ॼाणियो वञे थो। भूसावल में सिंधी समाज जूं अटकल 20 दरबारियूं आहिनि, जंहिंमां बाबा तुलसीदास बाबा काशीदास दरबार, गोविंद धाम बाबा कोटूराम दरबार, इन टिनी दरबारियुनि में सालाना उत्सव मनायो वेंदो आहे। भूसावल में सिंधी समाज जा अटकल 1300 परिवार रहंदा आहिनि। सभई पाण में एकता ऐं भाईचारे सां सभई त्योहार धूमधाम सां मनाईंदा आहिनि। हितां जा केला ॾाढा मशहूरु आहिनि। केले जो उत्पादन हिते वधीक थींदो आहे, इन करे हितां खां परे परे ताईं केला मोकिलिया वेंदा आहिनि। हिते भॻवान झूलेलाल जा 2 मंदर बि आहिनि। अॻिते ख़बर आहे त जय झूलेलाल मंदिर भूसावल में चालीहो महोत्सव 16 जुलाई खां शुरू थी वियो आहे। चालीहे महोत्सव में आर्तवार तारीख़ 11 अगस्त सुबुह जो 8 वॻे भॻवान झूलेलाल खे 56 भोग लॻायो वियो। 8:15 वॻे महाआरतीअ जो आयोजन कयो वियो, जंहिंमें भूसावल जे सभई शिक्षक ऐं शिक्षिकाउनि जे हथ सां आरती कई वई। तारीख़ 13 अगस्त जो सुबुह जो 8:15 वॻे पूज्य भेख मंडल पारां आरती, अरदास ऐं पलव जो आयोजन कयो वियो, जंहिंमें भूसावल सिंधी कॉलोनीअ जे सभिनी भाई साहबनि ऐं पूज्य ब्राह्मण देवता जी हथ सां आरती कई वई। तारीख़ 14 अगस्त जो सतगुरु परम पूज्य कवि दादा बाबूलाल ठक्कुर साहब जन जो वरसी उत्सव झूलेलाल मंदिर भूसावल में मनायो वेंदो। सुबुह जो 7:30 वॻे अष्टक ऐं अमर कथा, 8:15 वॻे आरती पलव, 8:30 वॻे प्रसाद वितरण। इन खां अलावा जुमे ॾींहुं 16 अगस्त सुबुह जो 8 वॻे अमर कथा खे भोग साहिब पवंदो। सभिनि खे सूचना ॾिनी वई आहे कि वधि में वधि संख्या में शामिल थी करे लाभ वठंदा। झूलेलाल मंदिर चैरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष श्री नारायण दास छाबड़ा, उपाध्यक्ष श्री मनोहर लाल सोढाई, श्री सिरवानी सर, श्री राजा राम बजाज, श्री गोपीचंद बजाज, श्री हंसराज मेघानी, श्री अजय कुमार माखीजा, श्री अनिल कुमार रोहड़ा, श्री मनोहर लाल जाधवानी, एडवोकेट मनीष कुमार सेवलानी, डॉक्टर सुनील कुमार रत्नानी, श्री पहलाज मूलचंदानी, श्री अशोक कुमार आहूजा, श्री संजय आहूजा, श्री सुरेंद्र वासवानी, श्री महेश कृपलानी, श्री सुंदर कुकरेजा, श्री गोपी मकड़िया, श्री अनिल कुकरेजा, श्री हंसराज नागदेव, श्री महेश लालवानी, श्री सुरेश जयसिंघानी, श्री अनिल चांदवानी, श्री रवि झामनानी, श्री रवि बजाज, श्री लालचंद हसरानी ऐं समाज जा कई नौजवान भार भेनर सेवा करे जीवन सफल बणाए रहिया आहिनि। रोज़ जो नितनेम ऐं आरती पलव अमर किशोर जी पारां थी रहियो आहे। भूसावल जी हीअ ख़बर फ़िलहाल एसिताणी। अगरि तव्हांखे असांजी न्यूज़ वणी आहे त सिंधु संगम माचिस मीडिया जा वीडियो लाइक कयो, शेयर कयो, सब्सक्राइब कयो ऐं सिंधियत खे वधायो। जय झूलेलाल।